पुलिस मुकम्मल तौर पे नाकाम माना कोन आहे। पुलिस पंहिंजो कमु करे पई, पर मां ज़रूरु रिक्वेस्ट कंदमि सभिनी खे कि इनखे पोलिटिसाइज़ न कयो वञे। पुलिस खे पंहिंजो कमु करणु ॾियो त पुलिस वञी हुननि खे जिन्हनि मारियो आहे ऐं जो अहिड़े फेलनि में इन्वॉल्व आहिनि, अहिड़े कमनि में इन्वॉल्व आहिनि जो ड्रग्स ऐं आइस ऐं ही शयुनि में इन्वॉल्व आहिनि, पुलिस पंहिंजो कमु पई करे। मां चाहींदमि त तावन थिए आवाम जो बि त अहिड़े माण्हुनि खे शनाख़्त कराए ॾे, अहिड़े माण्हुनि खे पॉइंट आउट करे जो अहिड़े धंधनि में आहिनि। ऐं हीअ क़तल ज़रूरु असां हिते पहुचंदव, पुलिस पहुचंदी इन दी एंड ते, छो त हीअ सभु मुंहिंजा वोटर आहिनि। मूंखे दर्द आहे हिननि जो, मूंखे ख़्यालु आहे हिननि जो, ऐं ज़रूरु पकड़ी वेंदो, कातिल ज़रूरु पकड़ी वेंदो। थैंक यू। संजीव कुमार मां हिनखे तव्हां ना चयो त हिंदू या मुसलमान कंहिंसां बि थी सघे थो जो वारदात करण वारो आहे, जो ज़ालिम आहे, जिन्हनि खून कया आहिनि। ज़ाहिरी बात है हू कोई मज़हब खे नथो सुञाणे। सो कोशिश आहे ऐं पुलिस करे पई, असांजो बि प्रेशर आहे एज़ हिते जा नुमाइंदा। मुंहिंजी नौंदेरो जी मां MPA आहियां, मुंहिंजो जो प्रेशर आहे अञा हींअर खां न, जॾहिं खां इहो वाक़ियो थियो आहे मां हुन मथां प्रेशर विधो आहे त भई असांखे जवाबदार झले ॾियो। कोशिशि लॻी पई आहे ऐं असांजी पूरी फुल कोशिशि आहे ऐं तावन आहे हिननि फैमिली सां, सभु फैमिली सां। मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदमि, हिकिड़ी मूं नौदेरो में बि सभिनी खे चयो तो आइस, ड्रग्स ऐं जुआ, जंहिंखे बि इतला हुजे प्लीज़ पुलिस खे इतला कयो। असांजी कोशिशि आहे त हिन खे एरेडिकेट कयूं। कोशिशि लॻी पई आहे त ही ड्रग्स असांजे डिस्ट्रिक्ट मां निकिरनि। ठीकु आहे। हिंदू कम्युनिटी जा जेके माण्हू आहिनि उहे चवनि था जेकॾहिं असांखे तहफ़ुज़ न मिलियो त असीं हितां लड़पलाण कंदासीं। छा अहिड़ा त हुकुम जेको आहे पुलिस जे आला अख़्तियारनि खे ॾिना आहिनि? जी बिल्कुलु मां पुलिस सां ॻाल्हायो आहे, पुलिस से बात हुई है मेरी और मैं राब्ते में हूँ पुलिस से, एडमिनिस्ट्रेशन से। हमारी पूरी कोशिश है कि जिन लोगों ने ये हरकत की है, जिन लोगों ने ये कत्ल किया है, जो ज़ालिम हैं इस किस्म के, उनको पकड़ा जाए। कोशिश हमारी पीपल्स पार्टी की शुरू से यही हुई रही है कि हम ऐसे लोगों को पकड़ें जो लोग इस किस्म के लोफर वारदात करते हैं। आपको पता होगा एक ज़माना था कि यहाँ जब मैं पहले MNA बन के आई थी तो 100 किडनैपीज़ थे। अल्लाह का शुक्र है, रब की रज़ा है कि आजकल कोई किडनैपी नहीं है, लेकिन इस किस्म के वारदात हो रहे हैं और इनके ऊपर हमारी नज़र है और पुलिस कोशिश पूरी कर रही है कि हम इनको पकड़ें जिन लोगों ने किया है। थैंक यू।